कंदो आहे या शैम्पू जी जेके दॿियूं थींदियूं आहिनि उन में बि तव्हां लाहे करे यूज़ करे था सघो। या आमतौर असां घर में तेल जे लाइ ठाहींदा आहियूं न, बिल्कुलु ईअं ई। मां हिन थैली जी मदद सां हिन खे हिन में लाहींदमि त जीअं हीअ असांजो आसानी सां हिन में वञे। ये ॾिसो मूंखे ज़ोर ॾिनो त हीअ हाणे हिन में पइजी चुको आहे। ये असांजो हैंड वॉश तयारु आहे। ये असांजो हैंड वॉश आहे, बिल्कुलु तयारु थी चुको आहे। हिनखे तव्हां घर में ईअं यूज़ कंदा, ठीकु आहे। हीअ सॉप खां इलाही बहितर आहे। सॉप सभु यूज़ कंदा, हीअ आराम सां तव्हां सभु यूज़ बि करे था सघो ऐं हिक ॿिए खे हिन जा जम्स बि न ईंदा। महिरबानी तव्हां सभिनि जी। उमेद आहे त मुंहिंजो हीअ हैंड वॉश घर में जेको तयारु करे तरीक़ो आहे तव्हां सभिनि खे पसंदि आयो।